अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तमाम ठीक ठाक खैरियत से हूंदा। तो मुझे पोयों शोरूम ॾिसी, कारमैक्स ॾिसी, गाड़ियूं ॾिसी सम्झी त विया हूंदो। गाड़ी जो सौदो करे छॾियोसीं। निसान अरमाडा, निसान पेट्रोल पाकिस्तान में जंहिंखे चवंदा आहिनि, उहा ॾेई छॾीसीं। ॿी गाॾी ॻोल्हियूं था, ॾिसूं था, जेका दिलि खे खुखी उहा वठी वठंदासीं। छो त साईं गाड़ी तव्हां सम्झो माल हिते उधर ते गाड़ी आहे। हिकिड़ो कर्ज़ो लाथोसीं, ॿियो कर्ज़ो खणंदासीं। माना हिते तव्हां उहो कर्ज़ो लाहियो बि न, उहो ट्रांसफर थी वेंदो आहे, पियो हलंदो आहे पियो। बसि किस्त ॾियो पिया गाॾी जी, उहो कमु आहे। बसि साईं जेके चई ऐं $35,000 ते बीठा, चलो $2,000 एक्स्ट्रा नई गाड़ी ते वरिता आहियूं। बट स्टिल आई हैव 2200 for the new vehicle, right? What's that? $2,200 if I'm going to buy a car. Yeah, but we would have to do that on the same order. It has to be part of the trade-in. Yes, I'm looking something like a $20,000 budget. 20,000? Yeah. This one maybe $1,000 में कड़ी गाड़ी थी मिले। Alright, so on our lot and they're all going to be under $20,000. Come down. Can you do like a sort by New Year? New Year's? Yeah. And come down. Corolla भी आता साईं $18,000. Do you have a hybrid? This one's a hybrid right here. Let me see if we have any more up here. How much this one? This one? 18,990, so 19,000. It's got 60,000 miles on it. Okay, let's do a test drive for this one. Okay, of course. It's just a 60,000, huh? Alright. Same. चाहे तो $2,000 तरी मिलता है जरी गाड़ी पसंद कर दे तो ही डिस्काउंट चाहते थे। And then, can I see that driver's license one more time? I can put in the number. Sure. साईं बस हलो टेस्ट ड्राइव करण 2019 मॉडल पर हाइब्रिड आहे। ओए साईं मञे तो गाड़ी काड़ चाहे हेॾे अचो अचो था हलो। ऐं दोस्तो शेयर कंदा हलो था। माण्हू ॾिसो था पूरा गाॾियूं वठनि था। असां बि साईं हिकिड़ी नंढड़ी पुराणी गाॾी वठूं था। शुक्र आहे अलाह जो। गाॾियुनि जी मंडी में आया आहियूं साईं। हिन सेक्शन खां साईं जी चओ त हेॾे हिननि जूं गाॾियूं बीठियूं आहिनि। हाणे एतिरो पसंदि कयो रूबी कैन साईं, इहे जीपियूं बि बीठियूं आहिनि रूबीकॉन। या पोयों कहिड़ी अची बीठी अथसि। बसि साईं जेका दिलि ते लॻंदी उहा वठंदासीं। मूंखे ईअं न हूंदो आहे त नई वठां, पुराणी वठां, नंढी वठां, वॾी वठां। जेका दिलि ते खखंदी उहा खणी वठंदासीं। वॉल्क्सवैगन भी बीठी अथनि, रूबीकॉन भी बीठी अथनि, ट्रक भी बीठा अथनि। ट्रक असांजे कम जा न आहिनि। त साईं इहा आहे पूरी तव्हांजे गाॾियुनि जी परचेजिंग प्रोसेस। बसि पुराणी गाॾी ॾे, नई वठि, खाता खुलिया पिया आहिनि, पूरो डिजिटल कमु आहे। हे साईं गाॾी अची वई। गाड़ी तो भली साफ़ सुथरी लगे थी। असांजी सिंध में चवंदा आहिनि अच्छे रंग की वैल्यू थी ॾे। बस माशाल्लाह माशाल्लाह गाड़ी तो चंगी लगे थी पई साईं। वधीक हलाए ॾिसां, घुमाए ॾिसां, शेप भी भलो अथसि। हिते हो सिस्टम ना है साईं खड़काए करे। खड़काइण वारो सेटअप न आहे।
Hybrid XLE. Alright. So you have about 20-30 minutes for the test drive? So you are not coming with me? No, sir. You're on it's a test drive for yourself. It's not fair, huh? Yeah, so whenever you're finished, just go ahead and bring it Sure, back. sure. Alright. वाह साईं ये ॾिसो घणो हलियल आहे क्रूज़िंग रेंज में 425 माइल हलंदी एवरेज 26 माइल डिस्प्ले इको छा चवंदा आहिनि को इंजन जो साइन न डैशबोर्ड भी साफ़ सुथरो सीटां भी भलियूं अथसि ॿुधवा था चाबियूं भी 2 हिते भी साईं इन शइ खे ॾिठो वेंदो आहे त चाबियूं घणियूं अथसि ओरिजिनल साईं विंडशील्ड भी ओरिजिनल अथसि ओयो टोयोटा जी साइड मिरर बस अदा ईअं चेकिंग कयांसि थो छा चवंदा आहिनि हुन में साईं इहो ई हूंदो अथव हिन में नालो चङो अथसि छा में हाइब्रिड में आवाज़ न हूंदो आहे इंजन जो रेसिंग भी ॾिए थी ॿाहिरां थोरो रोड तो चक्कर हाईवे ते ईअं न त गिड़ 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 टायर ही खोली वञनिसि ब्रेक भी सही अथसि हिकिड़ो ईअं गोलाड़ो चक्कर ॾेई चऊं साईं बस साईं V8 तो तव्हां V4 में अची वियो हाइब्रिड में अची वियो त हाइब्रिड में त पिक न हूंदो आहे न हाणे V8 असां बीघा हलाए प्राडो ते घुमूं था माना पेट्रोल ते लैंड क्रूज़र ते घुमूं था हाणे उन खां पोइ हिन कार में अचूं त कार में त सीधी सीधी ड्राइव हूंदी आहे मीठी मीठी ड्राइव प्यारी प्यारी ड्राइव ॾिसो साईं कैमरी हिते ॾिसो था $20,000 $32 लख टैक्स वैक्स मिलाए 35 लख 36 लख पाकिस्तान में करोड़ 1.25 करोड़ अबो छो त साईं हुते हलाल जो घटि ॿी कमाई जाम आहे हुते इन्हीअ करे गवर्नमेंट भी चाहे थी ॿी हूअं त पैसा भरी अथव कोन ॿी कमाई हाणे टैक्स जो इन करे अधु थिया थो 32 जी गाॾी आहे त 32 टैक्स साईं नॉट बैड गाॾी हलण में त चङी थी लॻे रेस भी ॾेई ॾिठी आहियां त ब्रेक भी ॾियूंसि था V8 वारो त पावर न हूंदुसि पर वरी भी 100 ते को न त झाको झूको न अथसि पट न अथसि हिकिड़ी हूंदी आहे न पट हिकिड़े मामा काॾे थो अचे उहा पट न अथसि साईं सही आहे सही थी हले पई न हाइब्रिड इन करे साईं तेल पेट्रोल महांगो आहे जीअं चवंदा आहियूं पर हिते सस्तो अहिड़ी बि न आहे बुख साईं इनकम आहे ते आहे न सॼो 20-25 ॾिना त जंहिं वञ चकर हणी आहे तेल वेल असांजो फुल लॻो पियो त इहो खपाए आहे हिते वरी इहो मज़ो अथव असां ॾे ईअं न हूंदो आहे त असांजे टेस्ट ड्राइव में मालिक पाण वेंदो गाॾी न काए भॼी वञे असांखे ॾिसो टेस्ट ड्राइव लाइ गाॾी ॾेई छॾी अथऊं ऐं टैंक फुल कराए ॾिनो अथऊं हे ॾिसो त वञ काए वञ 8-10 हज़ार जो त पेट्रोल ई हिते इहा शइ न ॾिसबी आहे हिते वणाए थी त छिक छिक आहे उस्ताद वारंटी में आहे छा अञा डीलर वारंटी आहे साईं हुनजी माना फैक्ट्री जी वारंटी न अथसि डीलर जी वारंटी आहे जेको हे डीलर आहे हितां जो 60,000 माइल हलियल आहे
भली भी लगे थी पर असां बचड़न के त नहीं गाड़ी वठी जाऊं ना ए ना त खणी असां ही हलाईंदासीं वो ना है मसलो सजी ओरिजिनल आ चाहे तो लगे भी अथी वाइट एंड ग्रे ते साईं पूरी ठहियल आ अंदरों ग्रे ॿाहिरों वाइट दोस्तों शेयर हिकिड़ो प्यार मोहब्बत में शेयर थी वञे असल में साईं ॾिसो त पेज ते क्रिकेट जे करे वायलेशन लॻी आहे रीच मुयल आहे पेज जी इन जे करे रीच उथाइणी आहे उन में तव्हांजो साथ खपे ॿियो कुझु न आहे तव्हांजे खीसे मां को माल नथा कढूं सिर्फ़ु थोरो चवंदा आङुर खे चुरपुरा कयो आङुर खे हिलायो शेयर जो बटन दबायो बस इहा गुज़ारिश हाणे इन में भी कंजूसी कयो था त पोइ हाणे मर्ज़ी आहे भाउ कोई ज़ोर ज़बरदस्ती न आहे बाक़ी ॿियूं बि गाॾियुनि जो ई त हिते कमाल आहे पुश स्टार्ट आहे साईं इन जा भी 5000 रेट मथे पाकिस्तान में असां मां पंहिंजे मारोट जी गाॾी वठूं पिया न उहो पोइ चवंदो अड़े पुश स्टार्ट आहे हीअं पर कैमरी जी हिकिड़ी शइ न वणंदी आहे हिन जो जेको क्रूज़ कंट्रोल हूंदो आहे न उहे हेठां हूंदो अथसि न हथ जो उहे इहा शइ हिन जी बसि हर गाॾी जो पंहिंजो आहे स्टाइल हर माण्हू जा पंहिंजा आहिनि शशका पर हिते साईं मां हिकिड़ी गाॾी हाणे ॾिठमि उहा हलो त ॾिसूं था पर बीठी ॿिए शोरूम ते आहे उहा हुंडई जे रोड जे हुन बेक बीठी आहे मां जी गाॾी ड्राइविंग थोरी साईं किनी आहे छो त मां शुरू खां वठी हाई पावर वारियूं गाॾियूं हलायूं त इन जे करे बसि उथंदे ई रेस ते पेर रखंदो आहियां ज़ूकट निकिरंदा आहिनि गाॾी जा चिंगारियूं मारोड़ त पाकिस्तान में गाॾी चवंदो आहे तुंहिंजी किनी ड्राइविंग आहे गाॾी खे बसि मारे थो छॾे ओयो साईं हुंडई जो शोरूम आहे ओयो साम्हूं नीरे बोर्ड वारो न हिते गाॾी हिकिड़ी ॾिठीसीं हे चए थो अॼु ई वठिजे त अॼु ई तोखे इहे $2000 मन 16 माना $3.5 लख जो अॼु ई टैक्स जेको आहे उहो असां भरींदासीं तुंहिंजो अगरि अॼु असां खां वठिजे त ॾिसूं साईं छा सौदो बीहे थो हिकिड़ी हिते ॿी बि गाॾी हिन वटि हुई उहा चवांसि उहा कल्ह हुयनि हिकिड़ी उहा वई हली आहे त प्रीस हुई नए मॉडल जी उहा वई हली काहे अचो हिते अदा ट्रस्टन वेठी आहे वेचारी ट्रस्टन जंहिं गाॾी जी असांखे एप्रेज़ करे ॾिनो या वेठी आहे वेचारी त कोन्हे पंहिंजी नौकरी थी करे असां त को न अथसि पंहिंजो कमु थी करे जॉब थी करे ए साईं अची वियासीं हिते वाह हाणे थोरो तव्हांखे ॿाहिरों नज़ारो करायां दोस्तो तव्हां चवंदो ट्रक ॾिसो साईं हुजो हाणे कंस्ट्रक्शन वारा त पोइ अहिड़ा ट्रक बि वठूं हिते ठेकेदार इहे वठंदा आहिनि ट्रक साईं टायर असां पाकिस्तान हुजे हा त दोस्त हुजनि हा उहे हीअं करे न चेक कयो साईं ओरिजिनल आहे पेंट थियल आहे असांजा साईं हे बम्पर त ठहियल था न दोस्तो बम्पर ठहियल आहे बाक़ी रिमां त हो अथसि टायर अथसि 6 महीना साल हली वेंदसि निशान अथसि साईं न हे जा ईअं अथसि साफ़ थी वेंदा डीलर जी वारंटी आहे साईं फैक्ट्री ख़तमु थी वई आहे हली भी है न 2000 थोड़ो मॉडल आहे ॾिसूं हीअ आहे साईं 60,000 कुल हलियल आहे 4 सिलेंडर 2005 2014 कैमरी साईं को एक्सीडेंट वैक्सीडेंट न अथसि हर शइ न अथसि
20,000 $19,000 $35-36 लख रुपया। असांजे दोस्त हुजनि त उहे त हीअं बंदि करे बि ॾिसनि हा, पर हिते साईं गाॾियूं साफ़ सुथरियूं आहिनि। ॾिसो गाॾियूं साफ़ सुथरियूं, शीशो लॻियूं पियूं आहिनि। बैटरी ॾिसो त पुराणी अथसि नई अथसि। हेॾो साईं मडेरी ॿियो ट्रक आहे आई आहे। हिन जा साईं स्टाइल ई पंहिंजा आहिनि। हिन में हूंदी आहे साईं बैटरी जो त कमाल ॾिसो न, बैटरी नई लॻी पई अथसि साईं। हाणे साईं हो था अचनि जैक पंप, अॻे हूंदा टायर, हिन में आहे साईं जंपर बम्पर, सौदो सेल्फ लाइ। छा था चओ अदा? अचो त अंदरि हली ॾिसूं ॻाल्हि छा थी थिए दा। साईं चाबी ॾिनीसीं हाणे, साईं चाबी ॾिनीसीं मोटाए। हाणे सिस्टम ते वेही ॾिसूं गाॾी कहिड़ी वठणी आहे। हिते न त गाॾी त 2021 सोनाटा लिमिटेड 40,000 जी आहे। हाणे इहे त ॾुखिया कम आहिनि। हे ॾिसो साईं, हे गाॾियूं अची वियूं। गाॾी साईं पाण खे खपे सोनाटा न साईं, हे अलाए कहिड़ो ॻोल्हियो आहे। 2021-22 ऐं असांखे मिले असांजे हिन ई स्टोर ते बसि। हिते कुल 9 गाॾियूं पयूं आहिनि न त 55, 31, 36, 31। किया जी जाम गाॾी आई आहे साईं। टोयोटा करोला 25,000। ये 92 अॻे रही आहे कॉर्वेट ॾेखारीमांव न, इहा नीरी 92,000 जी। न साईं एतिरी पंहिंजी ताक़त न आहे, ग़रीब आहियूं भाउ। अदा हुन चयो भाउ $2,000 तॾहिं मिलंदा जॾहिं तूं गाॾी पसंदि कंदे ऐं वठंदे असांजे स्टोर तां ई। ॾिठियूंसीं गाॾियूं, को अहिड़ी ख़ासि न हुई। अच्छी भली हुई, सही हुई, पर ख़ासि न हुई, माना दिलि खे न लॻी। इन जे करे हुनजो बिला छा की 2-3 ॾींहं तूं गाॾी हलाए पंहिंजी, को मसइलो न आहे। तुंहिंजो क़ीमत प्रेज़ इहा ई हूंदी, माना तुंहिंजो रेट गाॾी जो इहो ई जेको असां आहियूं आहे इहो ई हूंदो। ऐं तूं न घबराए, मैनेजर आहियां मां, तोखे थो चवां बसि 35 में मां ई तुंहिंजी खणंदुमि। 2,000 हुनजा ॾींदोमांइ, तूं आराम सां घर वञी गाॾी वाॾी ॻोल्हि। गाॾी चयोसीं ॾिसूं साईं, गाॾी बि वठणु त सवली आहे, पसंदि करणु ॾुखी आहे। पसंदि अचे न, दिलि खे वणे। हिते हुंडई जो शोरूम आहे, उन ते मुंहिंजी दिलि खुखे थी थोरी। क्लासिक प्रियोन, हे बि यूज़ में आहिनि सॼियूं न। अॻियां हुयो हुंडई जो। बाक़ी मौसम 1 नंबर। जांजू दोस्तो शेयर कंदा हलो ॿेली। शेयर हिकिड़ो शेयर थी वेंदो त मज़ो अची वेंदो, चाशनी अची वेंदी। हिते साईं एक्रेट जो शोरूम आहे हुंडई जो। ओहे इन ते अॻुड़े गाॾियुनि जा रेट चङा लॻा पिया ऑनलाइन। हाणे गाॾी बि चङियूं नज़र आयूं त हिननि वटि आहिनि छा छा।
ये ॾिसो वाह 2015 भी अथनि हेॾां ये अलॻि प्यारियूं गाॾियूं आहिनि हिकु हिकु ॾिसूं साईं कहिड़ी काथों ॾिसूं मां तव्हांखे ॾेखारियां शौक़ु थियो आहे हाइब्रिड जो अथा बेंटली भी बीठी अथनि साईं बेंटलियूं असांखे बेंटलियूं न खपनि असांखे खपनि कोना भली बीठी आहे साईं ऐं ॾिसां मां हेॾो हे 2020 जी कैमरी भी बीठी अथनि लेक्सिस 200 भी बीठी आहे अचो त ॾिसो हिन शोरूम ते लॻे थो को जहान पाणी थी सघे थो इनके हीअ प्रेस ॾेखारे सघूं था त 2000 हिननि खां बि उगाड़ी सी था सघनि साईं जे अगरि तव्हां नई गाॾी हिननि खां ब्रांड न्यू वठो न चवनि 37 मूंखे होॾे मिलनि था पोइ हे बि 37 में खणी वेंदा आहिनि गाॾी त आहे न पंहिंजी साईं एतिरे जी इन जे करे या त हाणे कराईंदो मां नी सौदो हाणे क्रास में थींदो क्रास में ॿुधे जे चवंदा न एक्सचेंज में सौदो कर तुंहिंजो रेट हाई थींदो हाणे एक्सचेंज में कबो हाणे ॿिनि डीलरनि खे पाण में लड़ाए पोइ कीअं रेट में माना कंपेरिजन कराए जेको रेट भलो ॾियो उन्ही खे अचो त हुंडई